शाह काज़मी आहे बेसिकली मुंहिंजो जेको वास्तो सन शहर सां आहे ऐं पीपल्स पार्टी सां ई वाबस्ता आहे साईं CM साहिब त कयो आहे जे करे हिते मीडिया ते ॻाल्हाइणु भुटे साहिब सेखारियो आहे असां पीपल्स पार्टी जा ई वर्कर आहियूं ऐं उन आवाम जी ख़िदमत बि कयूं हिते असां हीअ ज़मीन MD जी बि कान्हे का तव्हां रिकॉर्ड ॾिसो त इहे जेको ज़मीन सरकारी नागला ज़मीन तंहिंजे असीं उते जी जेके कैंप लॻाई अथऊं उन जे पादाश में सिर्फ़ु ई लिसानियत इहो जहिड़ो फैलाइण लाइ करे असांजे मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके असां सां वास्तो बि कोन्हे को सिर्फ़ु इन करे त हीअ पीपल्स पार्टी जो आहे ऐं हिनखे बदनाम कयूं हिनखे त भाई दहशतगर्द आहिनि बाबा असां दहशतगर्द छा आहियूं मुंहिंजी उमिरि हींअर 1969 पैदाइश 52 साल मुंहिंजी उमिरि आहे हिन जेको हीउ फ्लैट आयो आहे इन में जेका मूं हुनजी ख़िदमत कई आहे साल हिकिड़ो मसद जे करे मूं जेको सो पंहिंजो इदारो बि ठाहियो आहे ऐं जेको सो आउं सोशल वर्कर आहियां उन कंहिं थाणे ते जामशोर ज़िले खां वठी कराची में मुंहिंजे झगड़े जो बि FIR कान्हे का हींअर यकदमि इहे परू धारे लाइ वधीक FIR थी वञो मां ॾोड़ो कयो हिन जी ख़िदमत कयां पियो ऐं उहा ख़िदमत आऊं कंदो रहंदुसि असीं साईं खे अर्ज़ु कंदासीं असीं साईं खे चवंदासीं असां पंहिंजे हणावणा 2 बोर बि लॻाया आहिनि उन्हनि खे सोलर सिस्टम बि लॻायो अथऊं उन खां पोइ जेके औरतूं आहिनि असां हुननि खे पिनण ते न असां हुननि खे ख़ुदि मुख़्तियार जेको सिंधी जी असल आहिनि उन्हनि हालतुनि में वापसि वठी अचूं असां जेके सिलाई मशीन जो इदारो बि जेको असां खोलियो आहे जिते हुते नियाणियुनि खे सिलाई बि सेखारींदासीं हुनखे कपिड़ो लटो बि ॾींदासीं ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उते असां हिननि खे रेड़ा इहे खोले ॾींदा आहिनि त पंहिंजो बाबा रोज़गार कयो असां फलाई कमु कयूं पिया ऐं हुननि खे कमुकार सभु वठियो पिया ॾियूं ऐं एतिरो असीं कोन करे सघंदा वरी बि तव्हांजी हुकूमत आहे तव्हां उमेदूं बहितर तव्हां करे सघो था हिननि खे बाबा हिकिड़ो त असांखे पाणी जो मसइलो हल करे ॾियो उहो तव्हांजे सम्झ आहे DC टालपर साहिबु उहो बहितरीनु माण्हू हुनखे तव्हां हुकुम ॾियो वाटर बोर्ड जी लाइन वञे थी उहो ॾेई ॾियो बिजली ॾेई ॾियो ऐं इहो वाटर शूरूम थिया ॿियो असांजे महिमान जेके मुस्तक़बिल आहिनि जेको असांजे पाकिस्तान जा मासूम ॿार 250 मथे ॿार आहिनि 250 ॿार आहिनि उनजी तइलीम जेको तबाह थिए बि 6-7 महीना 8 महीना त पाणी कोन लहंदो जेकर पाणी थो लहे त वरी अॾावत कीअं थींदी असीं साईं सां मुतालो कंदासीं बाबा इहे तव्हांजी ज़मीनूं सिंधियुनि जूं ज़मीनूं तव्हां हिन मुस्तक़िल हिते रहाश ॾियो उन खां पोइ असांखे ख़बर आहे सरकारी नौकिरी जेके न आहिनि त प्राइवेट बि खोड़नि तव्हां जेके कंहिंखे हुकुम कंदो त 2000 माण्हू लॻी सघनि था असांखे तव्हां ते एतमाद बि आहे ऐं साईं नासिर शाह खे बि अर्ज़ु कंदासीं तव्हांखे बि इहो अर्ज़ु कंदासीं बाबा ख़ुदा हिननि जी मदद कयो हीअ धरती धणी आहिनि बेसरो साम्यानी में आहिनि असां जेको वत हार जेको ख़िदमत उनजी कयूं पिया अॻिते बि कंदासीं पर हीउ वॾो माना नुक़सानु थियो आहे इन असां जहिड़े जेके नंढियूं तंज़ीमूं उन्हनि जो माना एतिरो नथा करे सघनि असीं तव्हांखे बार अपील कंदासीं तव्हां बहितरीनु मौसम बि आहियो असांजा ऐं हिन सिंधी क़ौम जा असां ख़ुशनसीब आहियूं तव्हां जहिड़ो असांखे वज़ीर आला मिलियो आहे असीं तव्हांखे पुरज़ोर अपील था कयूं महिरबानी बराए महिरबानी हिननि जी वार कई वञे हिनखे मुस्तक़िल ते रहायो वञे हिननि जी जेके बि सहूलियतूं ॾिनी वञनि मेडिकल ॾिनी वञे